टनबागो जी यूनियन काउंसिल डाडा में क़ाइम गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नेक मोहम्मद लिगारी सेमिस कोड 40/40/420 जेको साल 2009 खां फंक्शनल थियल आहे, अॼु बि बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। स्कूल में 160 शागिर्द तालीम हासिल करे रहिया आहिनि, पर अफ़सोस सां चवणो पए थो त अॼु ताईं हिन स्कूल जी बिल्डिंग सही ठही सघी आहे। नई हुकूमत तरफ़ां मुनासिब फर्नीचर फ़राहम कयो वियो आहे। तस्वीरुनि में नज़र ईंदड़ मासूम ॿार सिरुनि, मिटी जे फर्श ऐं कुझु पुराणियुनि डेस्कुनि ते वेही सख़्त गर्मी में तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। छा हिननि हालतुनि में पढ़ंदड़ ॿार पंहिंजनि वालिदैन जा ख़्वाब साबिया करे सघंदा? असां वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह, वज़ीर तालीम साईं सरदार अली शाह, ज़िले बदीन जी इंसामिया चूंडियल नुमाइंदनि, तालीम खाते जे अमलदारनि खे अपील था कयूं त ख़ुदारा गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नेक मोहम्मद लिगारी यूसी डाडा लाइ जल्द स्कूल बिल्डिंग ऐं फर्नीचर फ़राहम कयो वञे, जीअं मासूम ॿार हिन सख़्त गर्मी में आसानीअ सां तालीम हासिल करे सघनि। फैसल मुश्ताक लिगारी, सोशल मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स, टंडोबागो जुडो, प्रोफेशनल ख़बर।